अस्सलाम वालेकुम नाज़रीन WTN ते भलीकार मां आहियां अवांजो मेज़बान अब्दुल गफ़ूर सरोही। अॼु असां ॻाल्हाईंदासीं मुल्क जे हिकु हार्ड इशू जेको न रुॻो सिंध पर मुल्की ऐवाननि में बि जेको आहे उहो हिन वक़्तु बहस जो मौज़ू बणियलु आहे। वज़ीर आला पंजाब मरियम नवाज़ जे जेको आहे तकरारी बयान खां पोइ सॼी मुल्क जे अंदरि हिन वक़्तु जेको आहे सियासी हलचल मची वई आहे। हिन समूरी सूरत हाल ते ॻाल्हि ॿोल करण लाइ अॼु असांखे जॉइन कयो आहे सीनियर सियासतदान पीपल्स पार्टी जे अॻूणे सेनेटर जनाब मौला बख़्श चांडो साहिबु। अस्सलाम वालेकुम चांडो साहिबु। वालेकुम सलाम। चांडो साहिबु, सभ खां पहिरां त अव्हांखे WTN ते भलीकार कजे थो। मरियम नवाज़ जे हिन बयान खां पोइ मुल्की ऐवाननि में जेको आहे हलचल मची वई आहे। अव्हां कीअं ॾिसो पिया इन जेका मौजूदा सूरत हाल आहे, इन खां पोइ जेका हुकूमती इतिहाद आहे उनजो मुस्तक़बिल कीअं ॾिसो पिया? उन मुस्तक़बिल ते त फ़िलहालु आउं कोन थो ॻाल्हाए सघां। इन मुस्तक़बिल खे मज़बूत अलाह ताला कयो आहे, पीपल्स पार्टी कयो आहे। सही जे लोॾींदसि त अलाह जी महिरबानी सां पीपल्स पार्टी लोॾे छॾींदसि, तॾहिं उन ते आउं ॻाल्हाइणु मुंहिंजे अख़्तियार में कोन्हे। रहियो सुवाल, हीअ सूरत हाल मुंहिंजे लाइ नई कोन्हे। ऐं नून लीग खे सिका TV ते चवां पियो त इलाक़ाई जमायत कोन्हे, इलाक़ाई सोच जी जमायत आहे। ही वज़ीर जॾहिं खणंदा आहिनि सवाइ पंजाब जे किथां वज़ीर कोन खणंदा आहिनि, किथां बि न। ऐं हुननि जो सॼो ज़ोर पंजाब ते आहे। हीअं त PTI हिन खे मारे मारे साणो करे छॾियो आहे। उहा साख बहाल करण लाइ हुननि ख़ालिस इलाइक़ा परस्ती जी सियासत शुरू कई आहे, जेका मुस्लिम लीग जे रूह जे ई ख़िलाफ़ु आहे। नून लीग जे रूह जे ख़िलाफ़ु न आहे। नून लीग सदाईं इहा सियासत कई आहे। मुस्लिम लीग इहा ॻाल्हि नथी करे सघे। इलाक़ाई मेरा पानी मुंहिंजो फलाणो मुंहिंजो, इहे मेरा मेरा कंदा त पोइ ॿियनि सूबनि जा बि इलाही सामान निकिरंदा हिननि ॾांहुं। केरु मोड़ींदो? गैस जी ॻाल्हि कीअं कंदी? मेरा गैस चवंदी, मेरी बिजली चवंदी, कीअं चवंदी? नथी थी। मेरा कोयला चवंदी, कोन थी सघे। पर हिनखे उते इहा हवा ॾेई बसि PTI खे मुंहुं ॾियणो आहे। पर इहो रस्तो आहे। हाणे इहो कल्ह ॿुधो पिए, मैं उनको दिखा दूंगी घर का रास्ता दिखाऊंगी। बाबा घर का रास्ता भले मरियम सामने आएगी, बाबा भले तूं अचु, पोइ जंहिंमहिल तूं इहो रस्तो अख़्तियार कंदीअ त हेतिरा साल तोखे घर ठाहियो, वरी बि हथु घर कोन ईंदुसि, वरी हथु घर ॻोल्हींदे रहंदी। पीपल्स पार्टी हुई जंहिं हथ खां वठी हिन जे वालिद साहिब खे झले इतिहाद ठाहे ॿुधाए पिया तुंहिंजो घर हिते आहे। सो भले हू नसल परस्ती सियासत थी करे, इलाइक़ा परस्ती जी, उहा पाकिस्तान जे फ़ाइदे में न आहे। पाकिस्तान जी वज़ीर आला हिकिड़े वॾे सूबे जी इहा ॿोली हुनखे सूंह ई कोन थी। अच्छा चांडो साहिबु, अव्हांखे लॻे थो त मुस्लिम लीग नून जेका आहे उहा वफ़ाक़ में हिकिड़ो अलॻि बयानो रखे पई ऐं पंजाब में जेको आहे हिकिड़ो अलॻि बयानो आहे? पर सची तव्हांखे त ॿुधायां मुंहिंजा दोस्त आहियो, इहा नवाज़ शरीफ़ दिलि जी ॻाल्हि आहे। हीअ जेका मरियम साहिबा ॻाल्हि पई करे, इहा नवाज़ शरीफ़ दिलि में आहे। नवाज़ शरीफ़ ई पंजाब जी सियासत थो करणु चाहे। हुनखे ज़हन में आहे त जीअं आउं पंजाब में खटे आयुसि, पंजाब में मज़बूत थी वियुसि त सॼे पाकिस्तान में खटंदुसि। इलेक्शन जो तरीक़ेकार सीटुनि जो अहिड़ो आहे जो सॼे पाकिस्तान जूं सीटूं हिकिड़े पासे, पंजाब जूं हिकिड़े पासे। हीअ त बहितरी आणणी आहे, इस्लाहत आणणु खपनि ऐं हिननि खे पंजाब खे सीटुनि जे मामले में टोड़णो पवंदो। सभिनी सूबनि खे बराबरि करिणो पवंदो। अच्छा चांडो साहिबु, सम्झो था त जेकॾहिं मुस्लिम लीग नून जी जेका मरकज़ी क़यादत आहे हिन मरियम जे हिन तकरारी बयान ते जेकॾहिं फौरी तौर ते नोटिस वठे हा त शायदि हीउ जेको सिलसिलो आहे उहो सिंध ऐं पंजाब खां पोइ जेको आहे मुल्की ऐवाननि जो जेको आहे बहस जो मौज़ू न बणिजे हा। पाकिस्तान पीपल्स पार्टी मरियम नवाज़ जे बयान ते जेको आहे माफ़ी जो मुतालबो कयो आहे ऐं मरियम साहिबा मां न मञा वारे होड ते क़ाइमु आहे। इहा ॻाल्हि तव्हांजी बिल्कुलु दुरुस्त आहे। हुनखे इन रस्ते ते हलणो हो। हुननि जी ज़िंदगी जो सुवालु आहे हींअर पंजाब में ॿीहर बहाली। उहा तॾहिं ई थी सघे थी जॾहिं वरी जाग पंजाबी जाग वारो पुराणो नारो पैदा करे पाण खे जीअरो रखणु चाहिनि था, पर हुनखे ख़बर न आहे त वक़्तु घणो गुज़री वियो आहे। हाणे उहो पुराणो वक़्तु कोन्हे, नुक़सानु थींदो कंहिंखे बि कोन्हे। नून लीग खे थींदो, ॿियो कंहिंखे थींदो, इन्हनि खे ई थींदो। भला हींअर जेकर हीअ रवैयो नथी तर्क करे ऐं पीपल्स पार्टी ख़िलाफ़ु इहा ई ज़बान इस्तेमालु कंदी ईंदी ऐं असीं गॾु न रहंदासीं त छा हिननि जी हुकूमत बचंदी? हरगिज़ कान बचंदी। लॻे थी जहिड़ो चाचे जे ख़िलाफ़ु आहे। हुकूमत टुटी वेंदी, चाचो घर वञी वेही रहंदो, वरी कई साल लॻी वेंदसि हिनखे। त ख़ुदा मस शहबाज़ शरीफ़ जी ॿुधी आहे,
वज़ीरिज़म थियो आहे मुल्क जो, पर नथी चाहे त छा था पाण करे सघूं। अच्छा चांडू साहब, जीअं यकीनन अवां सीनियर सियासतदान आहियो, अवां चऊं पिया त जेको आहे मरियम नवाज़ हिन बयान जे पोयां संदसि वालिद जेको आहे उहो नज़र अचे पियो। शहबाज़ शरीफ़ जो हिन समूरी सूरत हाल खे जेको आहे, हीउ जेको तनाव आहे, हीउ जेको शिदत आहे, उनखे घटाइण में जेको किरदारु आहे, उनखे तव्हां कीअं ॾिसो था? फ़िलहाल जादूगरी का आहे जंहिंमें मट कयो वेठो आहे, न त हीउ किरदारु ई न मियां शहबाज़ शरीफ़ जो आहे, उनखे किरदारु अदा करणु खपे, उनखे वहदत जो पैगाम ॾियणु खपे, उनखे यकजहती ॾियण लाइ माहौल खपे, उनखे पाकिस्तानी सभिनी पार्टियुनि गॾी मुल्क खे बहरान मां कढणु खपे, न की संदसि भाइटी खे एॾी छुड़वागी ॾेई, एॾी आज़ादी ॾेई छॾिजे जो पाकिस्तान जो इतिहाद बि नुक़सान में पए। हू त इतिहाद, हुकूमती इतिहाद त टुटंदो ई टुटंदो, पर पाकिस्तान खे बि नुक़सानु पवंदो। अच्छा चांडू साहब, जेको सिंधु दरिया मां कैनाल्स वारो मामिलो आहे, उहा सिंध में हिकिड़ी तमामु वॾो हिकिड़ो हार्ड इशू तौर ते जेको आहे उहो उभरियो, ऐं उहो मुल्की ऐवाननि में बि जेको आहे गर्दिश कयो। अहिड़ी सिचुएशन में अञा उनखे कुझु ॾींहं ई मिस गुज़रिया आहिनि त हीउ जेको बयानु आहे, ही आख़िर इन जे पोयां सम्झो था त मुस्लिम लीग नून जे क़यादत खां हटी करे बि कुझु ताक़तूं? आउं कुझु ताक़तुनि जे मुतलिक़ कोन थो ॼाणा, आउं त उन्हनि जे मुतलिक़ ॼाणा थो जेके साम्हूं ॻाल्हाइनि पियूं। सही। साम्हूं मियां साहब जी साहबज़ादी पई ॻाल्हाए, इहा सियासत उन जी पुराणी सियासत आहे, इलाक़ाई सियासत कंदा आहिनि, उनखे पंहिंजे जीअण लाइ वरी नस्ल प्रति सियासत ज़रूरत पई आहे, उनखे जीअण थी चाहे। पोइ इहा सियासत त माज़ी में बि नवाज़ लीग जेको आहे उन जूं झलकियूं ॾिसी चुकी आहे। मूं हींअर बि तव्हांखे चयो त इहो नुक़सानु त ॾिसी चुकी आहे। केतिरा साल मैं उनका घर तक तोड़ाऊंगी, पाण खे केतिरा साल घर हथु कोन आयसि, वरी ईअं थींदुसि। हिन में का ॿी त ॻाल्हि कान्हे। टिनी सूबनि खे गारियूं ॾींदी ऐं अकेली पंजाब मेरा पानी, तुंहिंजो कहिड़ो पाणी? पाणी आहे सिंधूअ जो पाणी आहे, सदन खां सिंधू आहे, दरियाए सिंध आहे, सदन खां। दरियाए पंजाब न आहे, रावी न आहे, चनाब न आहे, सतलज न आहे, ब्यास न आहे, हीउ दरियाए सिंध आहे, सदन खां आहे। तंहिंजे करे तारीख़ी हक़ीक़तुनि सां मुक़ाबिलो कंदी त कोन खटींदी। ठीकु, थैंक यू सर, ज़बरदस्त।